नाज़िम नगर पार्कर में धरती टीवी जे सॾ ते इल्म प्रायो सिंध समारोह जे सिरेट स्कूल में सकाफ़ती प्रोग्राम करायो वियो। इन हवाले सां ॾिसूं था जावेद अयाज़ ख़ासकली जी रिपोर्ट। सुना सिंधी माण्हू जड़ी प्यारी सिंध तेड़ा सुना सिंधी माण्हू सूरे ऐं सर्वे चंजो आहे देश अबाणू। सिंध सवारी के हवाले से प्रोग्राम कयो वियो आहे। तमाम ज़बरदस्त प्रोग्राम है। असांखे मौजूदा दौर में सिंध के जो इल्म की तमाम घनी ज़रूरत है। असांखे अहिड़ा ॾियारा मल्हाए इहो ज़ाहिर थियणु खपे त असां सिंधी माण्हू आहियूं, उन्हनि जी तहज़ीब आहे, उन्हनि जी तारीख़ आहे। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधू जी छोली मार वड़न जी मिठड़ी बो गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जाना राना। इल्म पिरायो सिंध सुवारियो जे उनवान सां हिन साल इन टॉपिक सां असांजा ही प्रोग्राम थिया मुख़्तलिफ़ स्कूलनि में, ॻोठनि में, राज्यनि में। सो ॿारनि खे असांजी पुराणी जेका सिंध जी जेका चवंदासीं तहज़ीब चवंदासीं, रीतियूं रस्मूं रवाज जेकी आहिनि उहे अचनि पिया। ॿार मुख़्तलिफ़ डांसूं कनि पिया, डांडियूं रांदि आहे, पटका टोपियूं अजरकूं पायो। जेको अॼु असां कारूंजर पब्लिक स्कूल में प्रोग्राम करायो सकाफ़त के हवाले सां, इहो इल्म पिरायो सिंध संवारियो, त इल्म खां ई सिवा का भी शइ न हूंदी आहे। ऐं सकाफ़ती जेका आहे असां सिंधियुनि जी 5000 साढ़ा 5000 साल खां सकाफ़त आहे, ऐं इहा सकाफ़त जेका आहे बरक़रार आहे। ऐं इन ई सकाफ़त खे अॻिते हलाईंदे असांखे सिर्फ़ु टोपी अजरक कुहाड़ी ताईं महदूद न रहणु घुरिजे। इल्म सां ई मतिलबु माण्हू अॻिते वञी सघे। नवे साले पट में इल्म प्रायो सिंध समारोह जी सिरेट स्कूल में सकाफ़ती तकरीब थी, जंहिंमें शागिर्दनि सिंध जी सकाफ़त ऐं तहज़ीब बाबति टेबलोस पेश करे क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। इन बाबति रिपोर्ट कर रहियो आहे गुलाम हुसैन भमरो। सकाफ़त जो जेको आहे ॾींहुं आहे। सकाफ़त बुनियादी तौर ते क़ौमुनि जे रस्म रवाज, जंग ऐं अमन में जेके रवैया सकाफ़त चइजे थो पियो। मां सम्झां थो पियो त ही प्रोग्राम जेको आहे उहो मीडिया जे दोस्तनि जे तरफ़ां इब्तिदा थी। हींअर अलहमदुलिल्लाह अल्लाह जी महिरबानीअ मां सिंध जे सभिनी इदारनि में जेको आहे उहो मल्हायो पियो वञे पियो, ऐं तालीमी इदारनि में ख़ुसूसी मल्हायो वञे थो पियो। मां सम्झां थो पियो त असांजी सकाफ़त जा जेके एतिरा बहितरीन आहिनि, जेकॾहिं यादि करे सिंध जी सकाफ़त जेका मल्हाई पई वञे हिन जो तसलसल मीडिया जे थ्रू पूरी दुनिया ताईं पहुचे थो। दुनिया में हर शख़्स खे, हर क़ौम खे पंहिंजी सकाफ़त प्यारी हूंदी आहे। असांजी सिंध जी सकाफ़त 5000 साल क़दीम आहे ऐं इन सकाफ़त में इन सकाफ़त खे उजागर कनि था। इन सिंध लेवल ते ऐं जेके बि असांजा सिंधु दोस्त आहिनि उहे हाणे पाकिस्तान में न पर पूरी दुनिया में सिंधु खे उजागर कनि था पिया। सकाफ़त जे हवाले सां सुपर पब्लिक स्कूल में मल्हायो वियो, जंहिंमें काफ़ी शागिर्द सां गॾु शिरकत कई। शिरकत मां असां अंदाज़ो लॻाए सघूं था त असांजो सिंधी माण्हू जेको आहे उहो पंहिंजी सकाफ़त सां केॾी मोहबत करे थो, ऐं उहो सकाफ़त जीअं अर्ज़ कयुमि त अल्हम्दुलिल्लाह सकाफ़त सालेपट में सकाफ़त जो प्रोग्राम मनाया है सुपर पब्लिक हाई स्कूल सालेपट में, जंहिंमें केतिरनि छोकिरनि, केतिरनि शागिर्दनि ऐं केतिरनि जेके टीचर्स आहिनि उन्हनि पंहिंजा टेबलोस पेश कया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ज़ावियनि ते ॻाल्हि ॿोल कई। सकाफ़त जेका अजरक टोपी जी आहे अलाह कंदो अॻिते बि कामयाब हूंदी। सुपर पब्लिक स्कूल में हिकु प्रोग्राम थींदो आहे जंहिंमें टेबलोस शागिर्दनि कॾहिं पंहिंजी सकाफ़त विसारे जो चवणो त सकाफ़त पंहिंजे हिकिड़ो जेको सिंधी चैनल मल्हाइनि था सुठो प्रोग्राम आहे।
कैमरामैन सदामत सां गॾु गुलाम सिंह मेमरो, धरती न्यूज़, सालेपत।